हेलो गाइस, असां पढ़ी रहे आहियूं प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस ठाहिण लाइ फार्मूले जो इस्तेमालु कंदासीं। प्लूरल में हैव जो इस्तेमालु कयो वेंदो ऐं सिंगुलर में हैज़ जो इस्तेमालु कयो वेंदो आहे। प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस पढ़ंदासीं असां। जेको कमु गुज़िरियल वक़्त में शुरू थियो ऐं मौजूदु वक़्त में अञा ताईं जारी आहे। जेकॾहिं वक़्तु ॿुधाइल आहे त फार जो इस्तेमालु थींदो ऐं जेकॾहिं वक़्त जो पॉइंट ॿुधाइल आहे त सिंस जो इस्तेमालु थींदो। इन खे असां वधीक मज़ीद बहितर नमूने पढ़ण जे लाइ अॻिते मिसाल ॾिनल आहिनि उन में सम्झी। प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस सब्जेक्ट हैव हैज़ बीन वर्ब ing ऑब्जेक्ट सेंस फॉर टाइम्स। इन में आई हैव बीन रीडिंग इन मेडिकल साइंस 2003। He has been reading in medical for 10 years. हू ॿुधाए थो त कॾहिं खां वठी पढ़ी रहियो आहे, 2003 खां वठी उहा पॉइंट आहे ऐं ही ईयर्स ॿुधाई रहियो आहे त आउं 10 सालनि खां वठी मेडिकल में पढ़ी रहियो आहियां, जंहिंजे करे फॉर जो इस्तेमालु कयो वियो आहे। दोस्तों, प्रेम पारक यूट्यूब चैनल ते सब्सक्राइब कंदा ऐं बेल ते क्लिक कंदा। अफर्मेटिव सेंटेंस ठाहिण जे लाइ आई हैव बीन रीडिंग इन मेडिकल सिंस 2003। आउं मेडिकल में 2003 खां वठी पढ़ी रहियो आहियां। वी हैव बीन रीडिंग इन मेडिकल सिंस 2003। असीं मेडिकल में 2003 खां वठी पढ़ी रहिया आहियूं। अफर्मेटिव वधीक पढ़ण जे लाइ वी हैव बीन रीडिंग इन मेडिकल फॉर 10 years। हिन में फॉर जो इस्तेमालु कयो वियो आहे। तव्हां मेडिकल में 10 सालनि खां वठी पढ़ी रहिया आहियो, यानी कि हिन में साल ॿुधाए थो त 10 साल। द हैव बीन रीडिंग इन मेडिकल फॉर 10 years। उहे मेडिकल में 10 सालनि खां वठी पढ़ी रहिया आहिनि। अफर्मेटिव सेंटेंस वधीक पढ़ंदासीं। ही हैज़ बीन रीडिंग इन मेडिकल फॉर 10 years। ही मेडिकल में 10 सालनि खां वठी पढ़ी रहियो आहे, तंहिंजे करे फॉर जो यूज़ थियो आहे। शी हैज़ बीन रीडिंग इन मेडिकल फॉर 10 years। ही मेडिकल में 10 सालनि खां वठी पढ़ी रही आहे। हीअ 10 साल ॿुधाए थो, माना वक़्त जो टाइम ॿुधाए थो। नेगेटिव सेंटेंस खे पढ़ण जे लाइ असां जुमला ठाहींदासीं। सब्जेक्ट हैव हैज़ ऐं नॉट, बीन ऐं हैज़ जे विच में नॉट, वर्ब ऑब्जेक्ट साइंस फॉर टाइम्स जो इस्तेमालु कयो वियो आहे। तव्हांखे हीअ ॻाल्हि ध्यानु रखणी आहे त हैव बीन जे विच में नॉट जो इस्तेमालु कयो वेंदो। बीन ऐं हैव या हैज़ जे विच में नॉट जो इस्तेमालु कयो वेंदो। वधीक पढ़ंदासीं। आई हैव नॉट बीन रीडिंग इन मेडिकल सिंस 2003। ऐं मेडिकल में 2003 खां वठी कोन पढ़ी रहियो आहियां। वी हैव नॉट रीडिंग इन मेडिकल सिंस 2003। असीं मेडिकल में 2003 खां वठी कोन पढ़ी रहिया आहियूं। यू हैव नॉट बीन रीडिंग इन मेडिकल फॉर 3 months। हिन में फॉर जो यूज़ थियो आहे। तव्हां मेडिकल में 3 महीननि खां वठी कोन पढ़ी रहिया आहियो। द हैव नॉट बीन रीडिंग इन मेडिकल फॉर 3 months। उहे मेडिकल में 3 महीननि खां वठी कोन पढ़ी रहिया आहिनि। हिन में फॉर जो इस्तेमालु थियो ऐं नॉट उन विच में लॻी आहे। ही हैज़ नॉट बीन रीडिंग इन मेडिकल फॉर 3 months। हैज़ ऐं बीन जे विच में नॉट जो इस्तेमालु कयो वियो आहे। ही मेडिकल में 3 महीननि खां वठी कोन पढ़ी रहियो आहे। शी हैज़ नॉट बीन रीडिंग इन मेडिकल फॉर 3 months। ही मेडिकल में 3 महीननि खां वठी कोन पढ़ी रही आहे। हिन में बि हैज़ ऐं बीन जे विच में नॉट यूज़ थी आहे ऐं फॉर जो इस्तेमालु कयो वियो आहे। हाणे सवालिया जुमला ठाहिण जे लाइ, इंट्रागेटिव सेंटेंस ठाहिण जे लाइ असां पढ़ंदासीं। हैव आई बीन रीडिंग इन मेडिकल सिंस 2003। हैव जो पहिरीं इस्तेमालु थियो ऐं आख़िर में सवालिया निशानी लॻी आहे। छा आउं मेडिकल में 2003 खां वठी पढ़ी रहियो आहियां। हैज़ द बीन रीडिंग इन मेडिकल सिंस 2003। हिन में बि हैज़ फर्स्ट में यूज़ आहे। छा आउं मेडिकल में 2003 खां वठी पढ़ी रहियो आहियां। ही हैज़ बीन रीडिंग इन मेडिकल फॉर 2 years। हिन में 2 साल ॿुधाए थो, तंहिंजे करे फॉर जो इस्तेमालु ऐं हैज़ पहिरीं लॻी आहे। छा आउं मेडिकल में 2 सालनि खां वठी पढ़ी रहियो आहियां। हैज़ शी हैव बीन रीडिंग इन मेडिकल फॉर 2 years। छा ही मेडिकल में 2 सालनि खां वठी पढ़ी रही आहे। हिन में हैज़ पहिरीं इस्तेमालु थियो आहे।